नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के लंडन में खबर ईंदा हालूं त बरतानवी वज़ीर आज़म कोरोना की पखेड़ के रोकण के लिए नई पाबंदियों जो ऐलान करे छॾियो है। परॾेही खबरूं ॾींदड़ एजेंसी मूजिब बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन चयो आहे त नए क़िस्म की कोरोना वायरस ते कंट्रोल न थी सघियो आहे, जंहिं सबब कोरोना केसिस में तेजी से वाध थी रही है। उन लाइ बरतानिया में ॿीहर लॉकडाउन लागू रहंदो ऐं तालीमी इदारा बंद रहंदा, पर ऑनलाइन क्लासिस जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। हिन चयो त गैर ज़रूरी कारोबारी मर्कज़, होटलूं, ब्यूटी सैलून, आउटडोर वर्जिश, गोल्फ कोर्स ऐं टेनिस कोर्ट्स बंद रहंदा, जॾहिं त इज्तिमाही रांदियूं ऐं सैर तफरी जा मर्कज़ भी बंद रहंदा। बरतानवी वज़ीर आज़म शादी की तकरीबुन ऐं चिड़िया घर भी बंद करण जो ऐलान कंदे चयो आहे त यकीन आहे त वायरस के खिलाफ जदोजहद आखिरी मरहले में आहे। बरतानवी वज़ीर आज़म शहरी के घरन में रहण की हिदायत कंदे चयो आहे त शहरी बिना कंहिं ज़रूरत जे घरन खां ॿाहिरि न निकिरन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।